नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर शामिल कंदा पहिरियों ठठे खां त क़ौमी शहरा ते चलिया स्टाफ वटि सुज़ुकी पिकअप ऐं ट्रक विच में टक्कर थियो, जंहिंजे नतीजे में 9 ॼणा फ़ौत थिया आहिनि। फ़ौत थियल गुलशन अस्करी क़ज़ाफ़ी टाउन कराची जा ॿुधाए पिया वञनि। फ़ौत थियलनि में अब्दुल वहाब, अब्दुल्ला, नूरुल वहाब, अदनान ऐं ॿिया शामिल आहिनि। ट्रक ड्राइवर मौक़े बैदि फ़रार थी वियो आहे। फ़ौतियुनि जा मड़ मकड़ी अस्पताल मुंतक़िल कया पिया वञनि।